वेलकम बैक नाज़रीन। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सामूंडी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर कैसर शेख मुलाक़ात कई आहे। वॾे जार छिकंदड़ ॿेड़ी सबबि मछी जी अफ़ज़ाइश खे नुक़सानु पहुचे थो। ट्रीटमेंट प्लांट लॻाइण जो प्रोजेक्ट एडवांस स्टेज ते आहे। वेस्ट वाटर ट्रीट करे सरतुनि खे मुहैया कंदासीं। आलमी मुआदे तहत सेवरेज ट्रीटमेंट ज़रूरी आहे। वफ़ाक़ी वज़ीर कैसर शेख जो इहो चवणु आहे। असांखे सामूंडी गदलाण खे ख़तमु करण लाइ गॾिजी क़दम खणणा पवंदा। सामूंडी गदलाण जे ख़ात्मे लाइ वफ़ाक़ कमु करे रहियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ लाइन ते मौजूदु आहे कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर। बिल्कुल सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वफ़ाक़ी वज़ीर सामूंडी जेको आहे कैसर शेख जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में महागीरनि जे मसइलनि बाबति ॻाल्हि ॿोल थी आहे। वॾे वज़ीर पारां ॿुधायो वियो आहे त वॾा जार विछाइण सबबि जेकी मछी आहे उनखे नुक़सानु पहुची रहियो आहे। ॿिए तरफ़ फ़ैसिलो बि कयो वियो आहे त वफ़ाक़ ऐं सिंध मिली करे जेको आहे पोर्ट ठाहींदी, यानी कि सिंध ऐं वफ़ाक़ खां मिली करे जेको केटी बंदर जो पोर्ट आहे उन ते जल्द कमु कयो वेंदो। वरी इहो चवणो आहे त सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत मिली करे जेको आहे केटी बंदर पोर्ट ठाहींदियूं ऐं केटी बंदर पोर्ट जेको आहे सख़्तु ज़रूरत आहे। सिंध वॾे वज़ीर समंदर बदिलाइण आहे उन बाबति वफ़ाक़ खे आगाह कयो आहे। इसके बाद इहो चयो आहे हुकूमत ऐं वफ़ाक़ हुकूमत मिली करे केटी बंदर समेत ॿिया मामला आहिनि उनखे जल्द हल कयो।